नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा आहियूं त राणीपुर में दरगाह हज़रत सचल सरमस्त जी ॾहीं सजादा नशीन शहनशाह इश्क हज़रत डाक्टर सखी कबूल मोहम्मद फारूकी जी 6वीं वरसी उर्स मुबारक जी रस्म थी गुज़री है। असीं तकरीब में सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल हक फारूकी जा भाइर ख्वाजा नज़रुल हक फारूकी, ख्वाजा नजम उल हक फारूकी, ख्वाजा सलाहुद्दीन हक फारूकी, सरदार अली नवाज जलबानी जी मज़ार खे अरग गुलाब सां गुसल ॾियारियो वियो आहे। दुआ ख़ैर घुरी वई है। डॉक्टर सखी कबूल मोहम्मद फारूकी जी रिहाइशगाह ते खैरात फी सबीलिल्लाह मानी जो बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें सचल सरमस्त जमायत जे मुरीदन शहरनि मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि, सीनियर सहाफ़ियुनि सदाम हुसैन सूमरो, मियाँ फिदा हुसैन समेत वॾे अंग में सियासी समाजी अॻुवान शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।